बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। कराची खां कश्मीर ताईं सॼी सिंध में कारे ककरनि जी गजगोड़। तेज़ हवाउनि ऐं मींहुं सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि। कराची, हैदराबाद, जामशोरो, नवाबशाह, मटियारी, भिरिया रोड, सखर, पनो आकिल, लाड़कानो, जैकबाबाद, शिकारपुर, मुबारकपुर, ठुल, कश्मीर समेत हर पासे मींहुं जा वसकारा। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसमियात खाते पारां तूफ़ानी बारिशनि जी अॻकथी बावजूदि इंतज़ामिया के बि उपाउ न वरिता। सॼी सिंध में गटर ऐं नालियूं उथलजी पयूं। मींहुं जो पाणी माण्हुनि जे घरनि ऐं दुकाननि में दाख़िल। रोड रस्ता तलाउ जो ॾेख ॾियण लॻा। रहियल कसर वापडा पूरी करे वरिती। मींहुं जे पहिरें फुड़े सां बिजली गुम। इंटरनेट ऐं मोबाइल फ़ोन्स जा नेटवर्क बि जाम। अवाम सख़्त परेशान। मुबारकपुर में नारी खे क़त्ल करे लाश बेगारी कैनाल में लोढ़ण जो इंकशाफ। मुबैना क़त्ल ॼाणायल औरत जे भाउ सुलेमान जाफ़री पारां प्रेस क्लब मुबारकपुर पहुची अहिड़ो इंकशाफ कयो वियो। संदसि चवण हो त भेण खे उन जे मुड़ुस गुलज़ादो ऐं ॿियनि क़त्ल करे लाश खे बेगारी कैनाल में लोढ़े छॾियो आहे। कातिलनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। पुलिस मूजिबि वाक़े बाबति जांच करे रहिया आहिनि। जैकबाबाद में उमरानी बिरादरी जे चङे मुड़ुस बशीर ख़ान उमरानी जे घर ते अणसुञातल हथियारबंदनि जो हमलो। फायरिंग। बशीर ख़ान उमरानी मौज़ाने तौर महफ़ूज़। पुलिस हमलो कंदड़ जवाबदारनि खे वाइको करे ऐं संदनि मथां केस दाख़िल कयो वञे। बशीर ख़ान उमरानी जो मुतालबो। डोडरा में हिकु हफ़्तो अॻु ॻोठ अली दोस्त जाफ़री में जाफ़री बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल अली बख्श जाफ़री फ़ौत। मुख़ालिफ़ धुर पारां लाश आणण ते पाबंदी। वारिसनि जो नेशनल हाईवे रोड ते लाश रखी धरणो। मक़तूल जे वारिसनि मोहम्मद बख्श जाफ़री ऐं अब्दुल रज़ाक जाफ़री जो चवणु आहे त बिरादरी जे 72 माण्हुनि असांजे ॻोठ ते कब्ज़ो करे वरितो आहे ऐं लाश आणण ते बि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। पुलिस खेनि गिरफ़्तार न करे रही आहे। SSP शिकारपुर खे अपील था करियूं त असांजी मदद कई वञे ऐं कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। मीरपुर माथेलो में फौजी फर्टिलाइज़र भाण फैक्ट्री आॾो ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर। मोटरसाइकिल सवार कोट सब्ज़ल वासी अब्दुल गफूर कलोड़ो मौके ते ई फ़ौत। ट्रालर ड्राइवर गाॾी छॾे फ़रार। इलाइक़े वासियुनि फ़ौती जो मढ़ डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर इस्पताल पहुचायो। मीरपुर बुर्रो जे ॻोठ याकूब बुर्रो में 10 वरियनि जे नीगर सां बदफ़ैली जी कोशिश। रड़ियुनि ते ॻोठाणा पहुची विया। इत्तला ते पुलिस पहुची जवाबदार शाहिद चन्ना खे गिरफ़्तार करे संदसि मथां केस दाख़िल करे छॾियो। हमायूं शरीफ़ में होटल ते पोरियो कंदड़ नीगर मोहम्मद अली बुर्रो करंट लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी। ॻणती जोगी हालत में ख़ांगी इस्पताल मुंतक़िल। शिया उलमा काउंसिल सिंध जे सदर अल्लामा सैयद नासिर अब्बास पारां ज़िले मटियारी जो दौरो। मटियारी, भिटशाह, पुरानी सईदाबाद ऐं भाणोट में मुख़्तलिफ़ हंधनि ते शिया अॻवाननि सां संदसि थियल फ़ौतगियुनि ते ताज़ियत कई। भाणोट में आज़ादारी कॉन्फ्रेंस खे ख़िताब पिणु कयो। इन मौक़े ते अल्लामा करम अली हैदरी, मौलाना अली दोस्त सईदी, मौलाना मुरीद हुसैनी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। हेडलाइंस वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।